ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों अॼु वरी अपडेट अची चुकी आहे ऐं कुझु ख़ुशख़बर बि आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं अचण वारे एपिसोड में मंसूर खान आज़ादु थी वेंदो ऐं रज़न वारनि खे ककर जी भेण कादन वारनि जे घरां मिली वेंदी हू वठी वेंदा ऐं मुराद वारा कादन वारनि खां संग चटी जो जेको आहे मुतालबो कंदा ऐं सोडल गुलपरी खे जुमे जे ज़रिए वठण में कामयाबु थी वेंदो। छा सच में सभु कुझु इहे सीन ॾिसण वटां मिलंदा, छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शायदि कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों बिल्कुलु सोडल गुलपरी खे उतां कढणु चाहे थो ऐं जुमे जे ज़रिए पंहिंजी सौट खे उतां वापसि आणींदो ऐं जुमो उनजी इहो कमु कंदो तमामु जल्द। ऐं रहज़न वारा ख़ाली मोड़दा मुराद जीअं ऐं छाजे करे कादन वारनि खे भउ आहे अगरि रहज़न वारनि जे अॻियां इहा ॻाल्हि कईसीं त छोकिरी ज़हर खाईंदी छोकिरी चयो त बाबा मूंखे वाट ॾिजो भॼण जी, हू छोकिरी खे वाट ॾींदा भॼण जी रहज़न वारनि जे हवाले न कंदा, ॿिए तरफ़ शिफ्ट कंदा। छो त अगरि हू रहज़न वारनि खे ॾींदा छोकिरी वापसि त पोइ होॾो मुराद खे उन्हनि खे संग चटी ॾियणो पवंदो, छो त मुराद खे उन्हनि ज़बान कई हुई ऐं मुराद इहो प्रेशर ॾेई मोटी उन ख़बर आहे। हाणे अगरि हुननि जे हवाले कयनि त पोइ कादर वारनि जी ख़ैरु न आहे। इन जे करे ॿई धुरियूं ख़ाली मोटंदियूं ऐं ॿिन्ही धुरियुनि खे कुझु न मिलियो। मुराद वारा मोटी विया हुआ, रहज़न वारा बि ख़ाली मोटंदा ऐं कादन वारा तमामु जल्द छोकिरी खे ॿी जॻह ते शिफ्ट करण जी कोशिशि कंदा ऐं होॾां मंसूर खान तमामु जल्द आज़ादु थियण वारो आहे। दोस्तों अल्लाह हाफ़िज़।